नाज़रीन, पन्नू आकल जे ॻोठ मोरकंडा वासियुनि पारां ज़मीन जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिरनि जो चवणु आहे त बासरनि जे कब्ज़े मां ज़मीन छॾाइण सां इंसाफ़ कयो वञे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम शबीर चाचड़। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं पन्नू आकल ॻोठ मोरकंडा में, जिते जेका ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। मुंहिंजी ज़मीन आहे खाते छजरे बि हाणे मूंखे नथा ॾियनि 60 जरे मुंहिंजे वॾे ऐं मुंहिंजे अमर खे आहे। हाणे नथा ॾियनि, कब्ज़ो कयो त मुंहिंजी भाउ बि नथो ॾिए, माउ बि नथी ॾिए। हमीद करायो कब्ज़ो साईं। हमीद भिलार मुंहिंजे साले जो जेको आहे त सोहरो आहे। हमीद चए थो जे तूं जे हमीद चए थो भाउ खे न मारींदे ऐं घर जा भाती न मारींदे, मिल्कत न वठी ॾींदे, ओतर जेतो आहे त मां तोखे न छॾींदुमि। मां सां इंसाफ़ थी वञे, मुंहिंजी हिफ़ाज़त थी वञे, नंढनि बच्चनि जी थी वञे, मुंहिंजी थी वञे साईं। हिते मां पियो हुउमि साईं महीनो अॻु में, इन जेको परवेज़ बुरड़े खे आंदई मूंखे चयां बाबा जे खातो ॾींदो त ठीकु आहे, न त तोखे मारींदा। मां त तव्हां मूंखे मारे छॾियो त मारे छॾियो, मां खातो न ॾींदुमि साईं। मूंखे पंहिंजो हक़ मिलियो वञे। खाते वारी ज़मीन आहे, उहा खाते वारी बि मूंखे नथा ॾियनि। उहो हमीद जेको आहे हिनजो भेलार आहे, उहो सहुरो अथसि हिनजो, मुंहिंजे भर ॾेर जो। उहो चएसि थो या तूं हिननि खे चए ज़मीन ॾींदे त तुंहिंजो सिर खणंदा सही, जे न त पोइ तूं पंहिंजे भाउ ऐं भाॼाई या हुनखे इनखे भाइटे खे माराए वञु, त पोइ असां पचर छॾी था सही चए। पोइ जेको बि क़दम असांजो थिए, असांजो ज़िमेवारी हमीद आहे ऐं बुरड़ो आहे, परवेज़ बुरड़ो आहे। हुननि जो इहो चवणु हो त जेका ज़मीन ते जेका ॻोठ जो बासर जेको कब्ज़ो करे रहियो आहे, असांखे जेका ज़मीन छॾाए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन कलीमुल्लाह सां गॾु गुलाम शबीर, धरती टीवी न्यूज़, पन्नू आकल।